चवंदा आहे मुंहिंजा यार, मुंहिंजा गुरु, मुंहिंजा दोस्त, तुंहिंजे दर ते हिकिड़ी वेनती आहे। उहा कहिड़ी? त मां परमात्मा खे ॻोल्हंदो पियो आहियां, कृपा करे मूंखे मिलाए, कृपा करे मूंखे। छो त गुरु हिकु मात्र ज़रियो आहे परमात्मा सां मिलण जो। असां पाण जपजी साहिब जे अंदर ई पढ़ंदा आहियूं, गुरा हिकु देह बुझाई, गुरा हिकु देह बुझाई। ऐं गुरु हिकिड़े सां दोस्ती कराए, सांझ कराए, कंहिंसां? सभना जीअं का, जेको सभिनी जीअं जो हिकिड़ो दाता आहे, हुन सां दोस्ती कराए, सांझ कराए। सो में विसर न चाहिए। या गुरबाणी पंक्ति ये भी इन, भाग हुआ गुर समत मिलाया, भाग हुआ प्रभु अविनाशी। जेको प्रभु अविनाशी हुयो, उहो मूंखे ॿाहिरि काथे ज़रूरत ॻोल्हण जी हुई न। छाकाणि गुरु मूंखे जॾहिं मिलियो, गुरु मूंखे अंदरि ई पंहिंजे अंदरि ई रब ॾेखारे छॾियो। गुरु मूंखे अंदरि ई रब ॾेखारे छॾियो। छो त बंदो जेको ॿाहिरि ॻोल्हंदो आहे न, भुलंदो आहे। जंहिं पंहिंजे अंदरि में ॻोल्हियो अथव न, भुलण जो चांस न आहे हुते। सतनाम वाहे गुरु। पर वॾी हिकिड़ी ॻाल्हि आहे त जेकर रब अॼु अंदरि में मौजूद बि आहे, पर नज़र छो नथो अचे? उहो त हर जॻह ते मौजूदु आहे। सुई आहे न, सुई केतिरी बारीक हूंदी आहे, उहो सॼे कमरे में जेकर हिकिड़ी जॻह ते पई हुजे, उहा बि नज़र अची वेंदी आहे। सॼे कमरे में हिकिड़ी जॻह ते। रब त हर थां ते वसे थो, पोइ बि नज़र नथो अचे। हर थां ते वसे थो। सतनाम गुरु। नज़र इन जे करे नथो अचे छो त अॼु असांजे मन, जेके मन जी जेके अखियूं आहिनि, उहो थोरो कमज़ोर थी पियो। उनजे लाइ सुरमे जी ज़रूरत आहे, जंहिंजे लाइ गुरु अर्जन देव महाराज चवंदा ज्ञान अंजन, ज्ञान अंजन, गुर दिया अज्ञान अंधेर विनाश। अंजन चइबो आहे सुरमे खे। जॾहिं जॾहिं गुरु वटि आहियां, मूंखे सुरमो ॾिनई अहिड़ो जेको मन जी अखियुनि में विधमि, मन जी अखियूं रोशन थी वियूं। ज्ञान अंजन गुर दिया अज्ञान अंधेर विनाश, हर कृपा ते संत वेठिया, नानक मन परगास, नानक मन परगास। कॾहिं जपजी साहिब पढ़ी ॾिसो न, जपजी साहिब में बि 5 खंडनि जो ज़िक्र ईंदो आहे। घणा खंड? पहिरियों खंड आहे धर्म खंड, पहिरियों, ॿियो, हा, टियों सतनाम, शर्म खंड। छा? कहिड़ो खंड सां संगत जी? शर्म। गुरबाणी अंदरि शर्म आयो आहे, पर जो सही उचार आहे शर्म। शर्म जो अर्थ आहे महिनत। जी पढ़ंदो मुंदा संतोख शर्मपत झोली, शर्मपत झोली झोली। पहिरियों खंड धर्म, ॿियो खंड ज्ञान, टियों खंड शर्म, चौथो खंड कर्म, पंजो सतनाम। ये 4 खंड त रस्तो आहे, मंज़िल त पंजो खंड आहे। सचखंड वसे निरंकार, सचखंड वसे निरंकार। लॻभॻि लगातार 3 ड्यूटियूं असांजियूं आहिनि हिते तव्हां वटि। छो त तव्हां वटि जेको आहे न, अमृत वेले में 40 ॾींहं कीर्तन करायो वियो, 40 ॾींहं। पर हिकु ॿ वेनतियूं उन्हनि खे थोरो परवान कजो। भाई गुरप्रीत सिंह लॻभॻि साल थियो जेकी क्लिप आई, त हुनमें चए मां सिंधी संगत जे लाइ 40 इंजे लाइ रखंदो आहियां, त उहो कंहिं न कंहिं ज़रिए, भले 40 जे बहाने बि गुरबाणी सां जुड़ी वेंदा, जुड़ी पए। पर जे अगरि असां 40 में सिर्फ़ु 40 सां जुड़ियासीं, गुरबाणी सां न जुड़ियासीं, सिर्फ़ु 40 सां जुड़ियासीं, हाणे तव्हां चवंदो भाई साहब 40 सां कीअं जुड़ंदासीं? 40 सां ईअं जुड़ण, हूअं सां संगत जी अमृत वेले घणी संगत ईंदी आहे। सतनाम। मां सम्झां त जीअं आमतौर ते गुरुद्वारे में आसादी वारे हिकिड़ो बंदो पढ़ंदो वेठो हूंदो आहे, तबलो बि आहे त उहो हलाईंदो, बाजो बि उहो हलाईंदो। अच्छा, हाणे 40 में केतिरी संगत आहे? इहा संगत 41 ॾींहं हूंदी? माना कंहिंसां जुड़ियासीं? 40 सां या गुरबाणी सां? अच्छा, जुड़णो कंहिंसां हुयो?
गुरबाणी सां जुड़ो त गुरबाणी त 41 ॾींहं बि आहे, 42 ॾींहं बि आहे, 43 ॾींहं बि आहे। हिते हिकु ज़रियो आहे, हिकु ज़रियो आहे हिकिड़ो। त जहिड़े तरीक़े सां शेख फरीद साहिब खे मां मिठाण ॾेई करे रब सां जोड़े वरितो, हे बि असांजे लाइ हिकिड़ो मिठाण। त अच बंदा 40 जे ज़रिए अच तोखे जंहिंजो तूं एॾा सारा नाला आणंदो आहे, 550 साल गुरू दे नाल, अच कुझु ॾींहं त गुज़ारे वठूं था। सतनाम वाहेगुरु। अच कुझु ॾींहं तूं सां गुज़ारे वठ। ख़ैर वापसि लॻभॻि असांजूं 3 सेवायूं लगातार, वरी विच में हिकिड़ो ॾींहुं गैप आहे, वरी 2 सेवायूं बाद में, 5 सेवायूं लगातार। त ईअं न आहे त बसि असां कोशिशि कंदासीं त माना 2 शब्द पढ़ियासीं, 2 वीचारा रखी हलिया वियासीं। हिन में कुझु टॉपिक रखूं था। जी ॿारनि जा पेपर कीअं थींदा आहिनि, सॼो साल उहे 9 सब्जेक्ट भले पढ़ंदो पियो हुजे न, पर जंहिं महिल पेपर थींदा आहिनि त घरो उनजी तयारी कंदो, घरो उनजी तयारी, ज़हन में उहे सवाल, जे अगरि होनहार हूंदो त ज़हन में सवाल रखे वेंदो, जे अगरि हूंदो कापी वारो त अॻियो गाइड रखे वेंदो हुन। सतनाम वाहे। खैर नंढे ॿार जे अगरि हुजेसि, जे अगरि पीरियड ड्राइंग जो, त घरों कलर तयारु करे खणी वेंदो, 10-12 कलर। इंग्लिश जे पीरियड में कलर न खणी वेंदो, तयारी करे वेंदो न। अॼु कोशिशि कंदासीं त 5 खंडनि जी ज़िक्र थिए। घणनि जो? 5 खंड। ऐं सुभाणे वीचार रखणी आहे 4 तत्वनि जी, 4 पदार्थ। घणा पदार्थ? सुखमनी साहिब पढ़ता हूं, 4 पदार्थ साधना की सेवा लाइ। अॼु रखणी आहे 5 खंड, सुभाणे 4 पदार्थ। ऐं को परी बेदी का रही हयाती त 5 तत्व। घणा तत्व? घणा तत्व? 5 तत्व। अलग अलग सब्जेक्ट हुजनि। जिस्म जे अंदरि 5 तत्व आहिनि न, साहिब जे अंदरि 5 तत्व को तन रचियो जानो चतुर जेते उपजो नानक लीन ताए में मां। थोड़े अमृत वेले ज़रिए, कुछ 40 जे ज़रिए, या गुरु नानक देव महाराज जे जन्म जे ज़रिए, प्रकाश दिहाड़े जे ज़रिए कुछ सिखी पऊं। न त आमतौर ते मां चवंदा साल वारी जपजी साहिब बि असांजी ईअं हूंदी आहे, कुंकार सतनाम करता ओ भाई साहब 27 पौड़ी खां बाद कंहिंखे मां शुरू करे ॾींदो आहे, आसा महला पहला सुण वॾा के सभु कोई छाकां ध्यानु आहे न वीचारे। शुरू कयईं जपजी साहिब खां, 27 पौड़ी खां बाद हले वियो सतनाम। छो त एकाग्र चित न आहे। पहिरियों खंड आहे धर्म, पहिरियों खंड, ॿियों ज्ञान, टियों शर्म, चौथों कर्म, पंजो सचखंड। पहिरियों खंड आहे धर्म। धर्म खंड जेकी वीचार अचे थी न, वो 34 पौड़ी जे अंदरि अचे थी। राति रुती पण पाणी, तिस धरती।